नुसरत फिरोज़ मां मूंखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे विया सनाउल्ला अब्बासी। नुसरत फिरोज़ जे लॻ ॻोठ साईं रखियो चांडियो जे रहवासियुनि ॻोठाणनि जो नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। नाले राज़ी ख़ान चांडियो निज़ामुद्दीन कदीर चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1 महीनो अॻु मुंहिंजे भाउ सलीम चांडियो ॼामशुर जी अदालत में प्यार जो पहिरियों कयो हो, जंहिंखां पोइ नाले अब्दुल लतीफ़ चांडियो अब्दुल सत्तार वक़ार चांडियो मदद ऐं राशिद असांखे धमकाइनि था त ॿांह वापसि कयो न त अव्हांखे जीअण न ॾींदासीं, अव्हांखे मारींदासीं। असांजे ॻोठ अची कल्ह राति घरनि खे बाहि ॾेई ऐं पियल सामान खणी विया आहिनि। असांखे धमकियूं ॾियण था। असांखे फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु हुआसीं, पर हाणे असां ग़रीब मिसकिननि खे तंग करे रहिया आहिनि। असांजो जाइज़ मसइलो हल कयो वञे। असां पुलिस खे इतलाउ ॾिनो आहे। पुलिस जांच करे पई। जेकॾहिं असांखे कुझु बि थियो त या ज़िम्मेवार अब्दुल लतीफ़ चांडियो, लुहणो चांडियो, असद ऐं ॿिया हूंदा। असां IG सिंध DIG शहीद नज़ीराबाद, SSP जनाब रोहिल खोसो साहब, DSP नुसरत फिरोज़, परवेज़ अली चांडियो, SHO राजा नवीद सरफराज़ खां मुतालबो कयूं था त नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे त जीअं असां सुख जो साह खणी सघूं।